बताड़ा जी साईं। तव्हां हिते वेहो, हिननि जेको कमकार हुजे त कजो, मां थोरो कम मां हलां थो। हाँ, मारू क्या मरनी नी कौन तो मते अखियों से मसनी हाँ थोड़ी कौन से मसनी अरे बटी नूरी बेड़ी चलो चेहरे से दियरो मन चलो सालिहा जी सर छाए अम्मा जा गिलचे पे सालिहा मुखे डप तो थिए बस साइण के खेडो डिजे हिते वे बाय न वई पूरी करे छॾी जने सर शादी सॼे ॻोठ में ॾींहुं राति लॼण ॾे त भली रुली कंहिंखे को खुट कोई कोन्हे। सालिया 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 काॾे मरी वई मुंहिंजा तोखे खून कया या हिन खे खून कया आहे इहा जेकर ही ॿाहिरि निकिती आहे त उबतो टंगा खूह में ॿुड़ी थो सही। रखियो आहे हुते छा पियो आहे जो पाणू कयो पियो आहे जेको हिते न आहे छा आहे हुते जो पंहिंजो पाण खे धिकजी डरनि में दाख़िल कयो अथई। थर जी हेॾी ज़मीन आहे कस जी ज़मीन आहे आऊं बि पढ़ंदो हुउसि पर जॾहिं ॾाॾे खे अकेलो ॾिठुमि त किताब उछले छॾियमि। आऊं किताब तो उछले न थो सघां बाबा। रावल बाबा मां तोखे किताबनि उछलण लाइ कोन थो चवां पर यार तो मूंखे परे उछले छॾियो आहे। तोखे मूंखां वधीक उहे माण्हू आहिनि जिन खे मूं जुतीअ जी नोक ते रखियो आहे। तनी चाहियो था बाबा तो पढ़ाई छॾे माण्हुनि खे उछलण शुरू करियो। इहे आहिनि किताब इहे आहिनि किताब इहो आहे अखरनि जो मुंहं में उबतो थी लॻण। मां तोखे ईअं कोन थो चवां बाबा के ॻाल्हियूं चइबियूं आहिनि के ॻाल्हियूं माण्हुनि जे वाता चवराइबियूं आहिनि। अवां नथा चाहियो उन्हनि माण्हुनि जे वेझो वञा त पोइ उहा सी में तत लाइ मूं लाइ
आऊं उन ते पेर रखी हली नथो सघां। माण्हू 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 अरे छा कयो आहे मूं माण्हुनि खे? कंहिंजो घर साड़ियो आहे मूं, कंहिंजे मुंहं जो गिरहो फुरियो आहे मूं। आऊं फरियादी गवाह थियण नथो चाहियां, पर इहा हक़ीक़त आहे त फरियादी गवाह बि हूंदो आहे ऐं आऊं अहिड़ो ई फरियादी आहियां। ॾे शाहिदी, ॾे गवाही, ॾाहूं हुकुम करे माण्हुनि खे चओ। माण्हुनि खे सभु ख़बर, अकुल आहे माण्हुनि में। साईं मल्हार आयो आहे। मल्हार उते छो बीठो आहे? अच अच। कीअं आई? जीअं बेनूर माण्हू हूंदा आहिनि। मूं ॿुधो आहे तो तव्हां किथे वेहण छॾे ॾिनो आहे। रवल भाउ धिकजण ऐं उछलजण में तफ़ावत सम्झींदो। हा, मूंखे पहिरीं क़िस्मत अखियूं खसे उछलियो ऐं पोइ मां धिकबो वियसि। मल्हार, तूं इन ॻाल्हियुनि जी परवाह छो थो करीं? आऊं तुंहिंजो आहियां न। मोर आहे, संघार आहे, उहे त तुंहिंजा पंहिंजा आहिनि। यार इहे न हुजंदा त कर हेसि ताईं याऊं कोन फाटी पवे हा। इहे ई त आहिनि जिन जे अखियुनि सां आउं बि ॾिसां थो। अच मूंसां। किरां तूं अच त सही। अच। मुंहिंजे पेरनि मंझि त झड़ो कर नीर पियल आहिनि। हा सम्झा पई। पोइ बि चरी तूं ॾींहं जा ॾींहं लायो छॾी अचण में। संझा जी हिकिड़ी ॻाल्हि चवां? कावड़ न कजे। मुंहिंजी कावड़? हे वितियूं मुंझाए कावड़ बि कॾों के खसे वयूं आहिनि। ऐं कॾहिं कॾहिं हिन जहिड़ी थी भायां पाण खे। चओ। मूंखे भउ थींदो आहे संझा। हा मुक़ामनि मंझि हूं बि हर कंहिंखे भउ थींदो आहे। ईअं न चओ। मूंखे आउं हलां थी, आउं वरी ईंदसि, आउं हलां थी। जंहिं तंहिं महिल ॾिसो गंजी कुल्हे ते रखियो हेॾा भॼी बीठी आहे पुॼाड़ो। साईं मां संझा भेण सां मिलण आई हुअसि। कहीं का ज़रूरत संझा के तुंहिंजी हल। जंहिं तंहिं महिल कच्छ में पला हे अची वई आहे वञी वई। साईं पर छोड़ी थी मुंहुं थी ॾी। हे तुंहिंजी कंहिं चढ़ी कान्हे का? ॿीहर जे करे हेॾा ॾिठो त मैं त कंगू जोरे चढ़ी थो साईं। जेको ॾिस त भॻो बीठो आहे जहिड़ो की सभु बेखन हुजनि। जुतीअ सिधो पहुचियो वञे। हल छोड़ी तूं बि। संगार हू कोन बेत आहे त छुल्ली छॾ म छपरे डुल्ली छॾ म देह। संगार भाॼे हुरी खां तूं सची पुछो तूं अंदरां खाजी वियो आहे। पर यार दिलि लाइ को पंहिंजी सिंह बि छॾींदो। चरिया बुखियो ॾुखियो पंहिंजो वतन छा वञी कंदे पहिरें। हा यार तोखे हाणे ख़बर पई आहे त ॾेव सची पची पुछियो आहे जो मुंहिंजी हुरी बि खाई वियो। वरी बि साॻियूं ॻाल्हियूं
जिते हूंदे हुरी तो तुझे पुठियां हूंदी। अता हुरी बिना थर कहिड़ो। साईं बेबी नाइट आई है वठी अचसि बाबा। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। अच बाबा वे दे ख़बर बाबा कीअं तो वक्त गुज़रे छा पियो लिखजे छा पियो पढ़जे। सर पढ़जे तो कुछ भी कोन पियो बस यूनिवर्सिटी खुलियल आहे तो कुछ दिलचस्पी थी पवे थी। हाँ बाबा अॼुकल्ह यूनिवर्सिटियूं बि तालीम बजाए दिलचस्पी जा इदारा बणबा पिया वञनि। सर मां तव्हांखे पाणी ॾियां? न बाबा पंहिंजो कमु पाण करण माना कुझु चुरपुर ऐं चुरपुर हयातीअ जे एहसास सां गॾु निशानी बि आहे। हेलो नाइट, हाउ डू यू डू? हेलो मंजूर, कीअं आहियो? बिल्कुल ठीक। ही मुंहिंजो पुटु ही बि ईअं ई चवंदो आहे त यूनिवर्सिटी में दिलि लॻी पई आहे। अलाए छो केरु इल्म में दिलि नथो लॻाए। नाइट बुध बाबा जी शिकायत। मां त सर सां मुतफ़िक़ आहियां। सर अव्हां जी रिटायरमेंट में त अञा 2 साल हुया पोइ वरी जल्दी छो कई? नाहिद बाबा